खसूसी और एरोलाल विलेज में अगुणे आई.टी. सिंध मुश्ताक शाह तरफा इलेक्शन मुहिम के हवाले सां नून लीग के उम्मीदवार बशीर अहमद मेमण ऐं GDA उम्मीदवार सैयद जलाल शाह जामोद जे मान में कोऑर्डिनेट गॾिजाणी मुनक़िद कई वई, जंहिंजा ख़ुसूसी मेहमान बशीर अहमद मेमण ऐं सैयद जलाल शाह जामोद अगूणो MNA खेल कोहिस्तानी हुआ। जलसे के ख़िताब कंदे बशीर अहमद मेमण सैयद जलाल शाह जामोद ऐं ॿियनि चयो त मटियारी ज़िले खे मंशात जो गढ़ बणायो वियो ऐं समूरो ज़िलो समूरे पाकिस्तान में करप्शन में नंबर 1 ते आहे। अॻवाणनि जो चवणु आहे त इंशाअल्लाह 8 फरवरी ते कामयाब थी समूरी सिंध मां ज़रदारी लीग मां जान छॾाईंदासीं। इन हवाले सां अॻवाणनि चयो त हाणे अवाम PP मां जान छॾाइण लाइ पुरअज़म आहे। हर हद अवाम जी भरपूर वोट मिली रही आहे। हाणे असांजी कामयाबी यकीनी आहे। मुखालफ़नि जूं ज़मानतूं रद्द थींदियूं। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां भी पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार के कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।